अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। हैदराबाद हुसड़ी भरिसां 26 मुहर्रम अल हराम जे मौक़े ते दरगाह सैयद कुतुब अली शाह जीलानी इमाम बारगाह ते मुतवली सैयद हाजन शाह बुखारी जे सरपरस्तीअ में इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जे शहादत जे गम में हिकु मजलिस मुनक़द कई वई, जिते ज़ाकिर शहज़ाद फ़कीर ऐं ॿियनि मजलिस जो आगाज़ क़ुरान पाक जे तिलावत सां कयो। ज़ाकिरनि ॿुधायो त असां हर साल वांगुरु हिन साल बि 26 मुहर्रम अल हराम जे मौक़े ते हज़ारनि जे तादाद में वेठल आज़ादारनि सां गॾु इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जे शहादत में गम फ़िक्र सां सलाम जी भेटा पेश कंदा आहियूं। मजलिस में वेठल आज़ादारनि मां सैयद मोहम्मद शाह बुखारी, सैयद जुनैद शाह बुखारी, सैयद साली शाह बुखारी, सैयद कुतुब शाह बुखारी ऐं उन्हनि जा मुरीद फ़कीर खुदाबख्श चौहान, लाल अब्दुल जलील लिगारी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि जा आज़ादारनि जे काफ़िलनि सैयद कुतुब अली शाह इमाम बारगाह में शिरकत कई, जिते आज़ादारनि वॾे अक़ीदे फ़िक्र सां मातम ऐं नुहा पढ़िया। आख़िर में नगर न्याज़ जो पिणु इंतज़ाम कयो वियो।